अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां वाजिद कोलाची ऐं हींअर जेको आहे मां कोयटा में मौजूदु आहियां। सो ॻाल्हि ख़तमु न, ॻाल्हि त ख़तमु कोन थींदी, बाक़ी हाणे जितां शुरू कयोसीं उतां स्टार्ट था कयूं। सो लेट्स गो। जल्दी कर जल्दी। हीअं थियण राति जा 5 ऐं असां हींअर वञूं पिया बलोचिस्तान, आउट ऑफ सिंध। लेट्स गो। सर जी, हींअर जेको आहे असां रोड़ी स्टेशन ते पहुची चुका आहियूं ऐं असांजी जेका ओरिजिनल ट्रेन हुई उहा स्टार्ट थियणी रोड़ी स्टेशन खां। खैरपुर मीरज खां असां हिकिड़ी ॿी ट्रेन ते चढ़ियासीं जेको अची लथासीं रोड़ी स्टेशन ते। ऐं रोड़ी स्टेशन ते असांजी ओरिजिनल रोड़ी स्टेशन ते असांजी ओरिजिनल ट्रेन ई जंहिंजे ज़रिए असां टिकेटूं करायूं हुयूं उन ट्रेन ते हाणे सफ़र शुरू आहे सिधो कोयटा। साहब, उन खां अॻु में हिकिड़ो मां तव्हां सां सीन शेयर करणु चाहींदुमि। उहो सीन इहो हुयो त असां खां जेका खैरपुर मीरज जी ट्रेन हुई असांजी खैबर मेल जेका हुई असांजी ट्रेन, उहा 6:30 बजे आई। 7 बजे असांखे पहुचणो हुयो रोड़ी स्टेशन ताईं। उन ट्रेन विच में आस्ते आस्ते लोकल ट्रेन तव्हांखे ख़बर ई त आहे, उन एॾो सस्पेंस पैदा कयो असां में त असां पहुची सघंदासीं या न पहुची सघंदासीं, छा असांजी ट्रेन हली वेंदी या न वेंदी। उन सस्पेंस असांखे ॾाढो परेशान करे छॾियो, पर अल्हम्दुलिल्लाह उन ट्रेन ते असां पहुची वियासीं। मूंसां गॾु आहिनि 7 छोकिरा। मिस्टर अठो माया सलीम मर साहब, आसिफ शर साहब, शाहज़ेब काज़ी साहब, आदिल अख्तर साहब, असांजो अब्दुल वहाब अब्बासी, इरफान बाजवा, असांजो लेजेंड ऐं तव्हांजो दोस्त वाजिद कोलाची। पहुंचे हो तो वो क्रेडिट भी मुझे दो। क्यों क्रेडिट तो 600 रुपए खर्चा क्रेडिट क्यों दे जमीन जमा करवा देंगे तो। हां साहब या गलत कही आसा निक तो आसान सफा। जंक्शन न बा, हाँ जंक्शन है यार, जंक्शन है देख बाबा, जंक्शन है बाबा। अञा मंजिल पई आहे वॾी। हिन वक्त टाइम थियो आहे तकरीबन 10:15 थियो हूंदो, 9:30 थियो आहे। मूंखे भाई जूस नथा पीआरनि असांखे। मूंखे उम्मीद आहे मूंखे भाउ प्यारींदो, मूंखे वॾो उम्मीद। वटीस अदा आए जूस आए पियानो लक काली आने कुछ नहीं यार जूस आया पियानो चने वाले करारे हैं नींबू दार है कटाई दाल चने की चाट छोले चने भाई चने बोलो चाट बोलो जी चने वाला जी केड़ो लैपटॉप वो खाओ बा खाओ पंहिंजी शइ, पंहिंजा माल, पंहिंजा पैसा। छोले राजू चना नारो वरी 50 रोट देना आयो इधर। यार असल में छा आहे जो सिबी जंक्शन ते त पहुता हूं, पर असल में जेका फौजी न उहे असांखे झलनि था वीडियो रिकॉर्ड करण। मूंखे ख़बर न आहे अलाए छो था झलनि। पब्लिकली वीडियो रिकॉर्ड करण मना आहे, तस्वीर था कढूं त बि मना आहे। बस तव्हां दुआ कयो बाजवा साहब। हाँ साहब हाँ दुआ सिबी स्टेशन ते थोड़ी
ॾेढ पियो थिए त लाज़मी बुख लॻी थोरी त बिरयानी हाफ प्लेट खाई विधीसीं सभिनी दोस्तनि हाणे ख़बर न आहे अॻिते अलाए केतिरो टाइम लॻंदो अञा हलो 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 आस्ते आस्ते ट्रेन में 2 इंजन लॻंदी पर उहा सिबी में न लॻी हुई हाणे मच स्टेशन ते लॻी थी असीं कोलपुर में पहुची चुका आहियूं पर वॾी थधि आहे हींअर हिते माना नॉर्मल फील त महसूस ई नथो थिए हेॾी थधि आहे हल भाउ सॼो वेड़ियो पियो आहे ॾिस तूं माण्हू मुंहिंजी त वेड़ियल जीअं त सर असां हिन वक़्तु कोलपुर स्टेशन ते पहुतासीं 2 मिंट अॻ में जीअं असां हुन कोलपुर स्टेशन ते हेठि लथासीं तमामु हद खां वधीक सर्दी हुई असां कोलपुर स्टेशन ते कुल्फी थी वियासीं बाक़ाइदा ॼमण वारा हुयासीं बाक़ाइदा असां 2 मिंट हुते बिना चादर जे बि न सघियासीं सर आसिफ साहब साईं साईं सलीम साहब सर मुर्शिद हींअर मां मौजूदु आहियां कोयटा में थोरी डार्कनेस अचे थी हिन जे करे मूं वटि जुगाड़ मौजूदु आहे हिकिड़ो मिंट उम्मीद थो कयां सही अची वेंदो समथिंग गुड हा कुझु बहितर आहे पहिरियां खां बहितर आहे हा त हींअर मां मौजूदु आहियां कोयटा में असांजो दोस्त आहे शाज़िब काज़ी तव्हां ॾिठो ई हूंदो व्लॉग्स में मुंहिंजो क्लासमेट उनजा कज़न्स आहिनि कोयटा में उनजी जॻह ख़ाली हुई असां उते रहियल आहियूं हींअर ऐं बैचलर लाइफ में मुफ़्त वारी जॻह मिले त पोइ अञा छा खपे अञा बाक़ी साहब मुंहिंजो व्लॉग अॼोको हिते ख़तमु थींदो ऐं बाक़ी जेके 2-3 ॾींहं आहिनि उहे असां बाद में अपलोड कंदासीं सो चैनल खे सब्सक्राइब कजो मुंहिंजे चैनल खे विज़िट कजो कंदा रहिजो बेल आइकॉन दबाए छॾिजो ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक करे छॾिजो ऐं आइडियाज़ शेयर करणा हुजनि त कमेंट करे छॾिजो जेको वणे करे छॾिजो यारो